साल जो कुराड़ो मुझे मुस्तफा जे दरबार में मुझे सुने महबूब मदीने जे खोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन कुराड़े के ईंदो दिसी करे मुझा हबीब पांजे मसनद पाक ता उथन था अगते वधी करे उन कुराड़े के टेक ॾियन था। हालांकि सहाबा वेठा हुया हबीब हुक्म कन्हा त सहाबा जानियूं कुर्बान करण जे लाइ हर घड़ी तैयार हूंदा हुया, लेकिन मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम पाण उथी करे उन कुराड़े के टेकड़ी ॾेई करे पांजे भर में वेहारीन था, प्यार ॾियन था, शफ़क़त कन था, शफ़क़त करे उनका हाल अहवाल पुछन था। ओ कुराड़ो निहारे चवे तो ओ चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणा ज़िंदगीअ जो वॾो हिसो गुज़री वियो हाणे मुंहिंजा पीरी तुंहिंजे प्यार जो पैगाम पहुतो तुझे कहे गुलाम तो महबूब जो तारुफ करायो रहमतल लिल आलमीन जी ज़ात आया। उन ॾींहं खां वठी दिल में तड़प पैदा थी त मौला पंहिंजे उन यार जो दीदार तक करा। जंग जे रहण वारो हाँ पढ़ियल नाहियां ओ मुंहिंजा सुहिणा जिस्म में बि ताक़त नाहे रिढ़ी तुंहिंजे दर ते पहुतो हाँ मगर सवाल खणी आयो हाँ। मुझे महबूब मुस्तफा फरमायो ओ पुछण वारा पुछ चवे तो सोना 96 साल उमरा जिस्म में त ताक़त ई कान्हे का कहिड़ियूं इबादतूं कंदुसि। 96 साल उमरा जिस्म में ताक़त ई कान्हे का कीअं मेहनत मज़ूरी करे दौलत कमाए सदका ऐं खैरात कंदुसि। या रसूल अल्लाह 96 साल उमरा जिस्म में ताकत कान्हे का ओ मुझा सोना जंग में कीअं निकरंदुसि कीअं तलवार खणंदुसि कीअं दीन जे दुश्मन सां लड़ंदुसि जॾहिं इहे टई सलाहियतूं मूं में आहिनि ई कोन। मुंहिंजा पीरी मूंखे एतिरो ॿुधा इन हीणे हाल में मुंहिंजो रब मूंखे क़बूल कंदो या कोन कंदो। जॾहिं मुझे आका जे दरबार में उन कुराड़े मोहब्बत वारे इएं जुमिलो चयो त सुहिणा मुंहिंजो रब मूंखे क़बूल कंदो या कोन कंदो त मुंहिंजे आका जे अखियुनि में इएं मींहुं वसी आयो जीअं सावण वॾ फुड़ियो थी वसंदो। मुझे आका फरमायो मुबारका तोखे जो करीम रब तो ते हिन उम्र में कुर्ब कयो आ। कलमो पढ़ण तुंहिंजो कम जन्नत जी बिशारत ॾियण मां मुस्तफा जो कम। एॾो मेहरबान नबी एॾो कुर्बदार नबी एॾो पंहिंजे गुलामनि सां प्यार करण वारो नबी तो असांखे कदर कोन्हे। मुस्लमान सची हो तो असांखे कदर कोन्हे इन करे